नाज़रीन, सॼी सिंध जियां बरसात टंडोजाम में भी तबाही मचाए छॾी आहे। आबड़ी ॻोठ हाजी अली नवाज़ गोपांग, ॻोठ सावण ख़ान गोपांग ऐं ॻोठ रोज़दीन मरी में ग़रीबनि जा कच्चा घर ड्रही पिया। ग़रीब खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। को बि सियासी पार्टी जो अॻवान वटन लड़ी नाहे आयो। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर करीमदाद थहीम जी हीअ रिपोर्ट। जी पूरी सिंध जियां टंडोजाम में जेको बरसात आहे त तबाही मचाए छॾी आहे। असां हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं टंडोजाम लॻ आबड़ी शहर में मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि। ॻोठ सावण ख़ान गोपांग आहे, ॻोठ हाजी अली नवाज़ गोपांग आहे ऐं उन खां सवाइ ॻोठ रोज़दीन मरी आहे ऐं उन खां सवाइ काफ़ी अहिड़ा ॻोठ आहिनि जिते असां अॼु विया आहियूं, उन्हनि सां माण्हुनि सां ॻाल्हायो। उन्हनि जो तमामु घणो नुक़सानु थी वियो आहे, घर ॾही पिया आहिनि ऐं जेको 2 महीना थिया आहिनि उहे वीचारा बेरोज़गार वेठा आहिनि। ऐं अचो त थोरो उन्हनि सां पंहिंजे ज़बानी ॻाल्हायूं था। मदद करियो, असां घर किरी पिया आहिनि, सफ़ा मुंहिंजा छोकिरा नंढड़ा आहिनि, बेवा आहियूं, घर घाट मुंहिंजा कुझु कोन्हे आई, बुखुनि पियासीं मरूं सफ़ा। राति आधी वॾो जेको मींहुं आयो हो न, ही उन में किरियो हो। ओॾी महिल पोइ ख़ुदा खे अभी सभरी पनी हुई, घरनि मां रुगो ॿाहिरि कढे हंध टपड़ सभु अंदरि पिया हुआ, पोइ रुगो ॿाहिरि हिते पिया हुआ, ॿारनि खे वेठा हुआसीं सॼी राति सुता ई कोन आहियूं। असांजा घर दर्शी अबा मज़दूरी कोन्हे आई, कुझु बि कोन्हे, न को काठ न को कुल्लो, सफ़ा ईअं ई वेठा आहियूं। मुंहिंजो मुड़ुसु गुज़ारे वियो, बाक़ी 2 छोकिरा आहिनि। से बि वीचारो हिकिड़ो टंग सां जॾो आहे सेल आहे, बाक़ी हिकिड़ो आई कोन्हे, मज़दूरी कोन्हे, बरसाति बि पियूं वीचारा वेठा आहिनि, घर काठ कुल्लो कोन्हे आई। अब असांजा उन में घर ग़रीबनि जा घर ॾही पिया आहिनि, कचा घर 2 महीना थी विया आहिनि, बरसाति हले असांखे का माना सफ़ा असां तकलीफ़ूं घणियूं असां 2 महीननि में माना असांजे घर ॿिया सफ़ा ॾही पिया आहिनि, न कम न कार, सफ़ा ईअं वांगुरु वेठा आहियूं सफ़ा ग़रीब। असांजा हालत तंग लॻी पए, तव्हां पाण अखियुनि सां ॾिसो पिया। हुकूमत खां पुॼे त असांजा जेका मदद पुॼे त असांजा कनि, जा असांजा घरनि जी मदद कनि, असांजा घर ॾही पिया आहिनि, जा कुझु असांजा घर में मदद कनि, जा कोई न का त असांजा मदद कनि न। अवां पाण अखियुनि ॾिसो पिया, असांजा केॾो ज़ुल्म आहे। 2 महीना थिया आहिनि, ग़रीब माण्हू बरसाति बीहे कोन्हे, असां किरां वञूं। हीउ ॾिसो पाण असां कोई असां आयो ई केरु कोन्हे, पुछण वारो केरु बि कोन्हे। असां सां ही जांच करियो, अवां पाण ॾिसो असीं हाणे डप में वेठा आहियूं, बेरोज़गार वेठा आहियूं। 2 महीना थिया आहिनि, बरसाति बीहे कोन्हे, असां का चीज़ ई कोन्हे काई। तमामु घणो नुक़सानु थियो आहे, घर किरी विया आहिनि, माना देवालूं किरी वियूं आहिनि, बेरोज़गार वेठा आहियूं। 2 महीना थी हलिया आहिनि, का शइ खाइण पीअण जी कोन्हे, मज़ूर माण्हू आहियूं, ज़मींदार कोन आहियूं, मज़ूरी करियूं था, मज़ूरी खाऊं था। 2 महीना 2.5 थी विया आहिनि, असां का शइ कोन्हे, खाइण जे लाइ कोन्हे, घर छॾे हाणे ॿाहिरि मैदाननि ते वेठा आहियूं। हाणे गवर्नमेंट का पहुचे त असां ग़रीबनि सां मदद करे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।